नमस्ते जी। नमस्ते। दीदी एक क्वेश्चन पूछना है। हाँ तो भक्ति मार्ग में पुस्तक लाइन इंडिया हाँ ज्ञान अंजन सतगुरु दिया हाँ अज्ञान अंधेर विनाश। हाँ तो इनमें जो अर्थ ॿुधाईंदा? हाँ ॾिसो, अंजन मतलब सुरमो थींदो आहे न। अच्छा। त ज्ञान जो सुरमो के ॾिनो? परमात्मा ॾिनई। सतगुरु मतलब परमात्मा निराकार के ही पाण सतगुरु चईंदा आहियूं। जी पाण क्लास में कयोसीं न, गुरु ऐं सतगुरु में मतलब अर्थ आहे सतगुरु अर्थात जेको सच्चो हुजे। भले बाक़ी गुरु जेका दुनिया में आहिनि उहे कूड़ा त न आहिनि, लेकिन उहे अची करे पाण खे दुनिया जे अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधाईंदो जो पाण कॾहिं ॿुधी न हुयोसीं, कहिड़े बि गुरु खे बि न पतो हूंदो आहे। त सर्व गुरुअनि जो गुरु उहो सतगुरु निराकार परमात्मा। त परमात्मा अची करे असांखे ज्ञान जो सुरमो ॾींदो आहे। अज्ञानता जो जेको अंधियारो हूंदो आहे न, भई अज्ञानता खे अंधियारो छो चईंदा आहियूं? भई कंहिंखे कुझु समझ न हुजे त बेसमझी सां कमु करे त उहो ख़राब थी वेंदो आहे न। मतलब ठीक न हूंदो आहे लाइफ जे लाइ, या कुछ भी पाण कर्म करूं था ऐं अंधियारे सम्झो लाइट न हुजे ऐं पाण कुझु कर्म था करूं त उहो बि ठीक न थींदो। त हिन अंधियारे खे अज्ञानता सां कंपेयर कयो अथऊं। अंधियारे में पाण कर्म करूं त ठीक न थींदो आहे, ईअं ई अज्ञानता जे वश पाण जीवन जियूं था त पंहिंजे जीवन में दुख ऐं शांती आहे। त परमात्मा हाणे असांखे अची करे ज्ञान जो सुरमो थो ॾे, लेकिन उहो सुरमो हिन ॿिनि अखियुनि में न लॻाइणो। हिन जे लाइ परमात्मा पहिरियों पाण खे 3 अख जी स्मृति थो ॾे कि तव्हांजी 2 अखियूं त हिन शरीर खे अथव, लेकिन असली में तव्हांजी आत्मा जेकी भ्रुकुटी जे विच में वेठी आहे न, उहो तव्हांजी 3 अख अथव। हाँ, हिन 3 जेकी आत्मा जी स्मृति आहे, ये माण्हू हाणे आत्मा जी स्मृति में न रहींदा आहिनि, शरीर जे भान में अची करे सभु कर्म कंदा आहिनि। या त के अॼुकल्ह त माण्हू इहे बि चईंदा आहिनि शरीर ते लेप शेप थो चढ़े, चवनि था पाप आत्मा पुण्य आत्मा। ये तो चईंदा आहिनि पाप शरीर पुण्य शरीर। आत्मा ते लेप शेप चढ़े तो आत्मा पापी आहे न, शरीर त विनाशी आहे। त आत्मा में पाण खे सभिनि खां वॾो अज्ञानता इहे थी वियो आहे कि पाण मुंहिंजी आत्मा हिते वेठी आहे, शरीर सां कर्म कराए थी, लेकिन मूंखे हिन आत्मा जी स्मृति ई न आहे। त परमात्मा हाणे सभिनि खां पहिरियों पाण खे आत्मा जी स्मृति थो ॾियारे कि तव्हां आत्मा आहियो हिन शरीर में, चैतन्य शक्ति जेकी शरीर सां कर्म थी कराए। त परमात्मा मूंखे इहो ज्ञान ॾिने, अची करे पाण खे इहो ज्ञान ॾे थो हाणे। ऐं ॿियो ज्ञान कि तव्हांजो पीउ मां आहियां। त इहो थी वियो हिकु तरीक़े सां। ऐं बाक़ी हिन जे अॻियां जेको बि परमात्मा ज्ञान ॾे थो उहो हिन जे अॻियां आहे। त परमात्मा इहो ज्ञान जो सुरमो कंहिंमें थो लॻाए? आत्मा। हाँ, जैसा सुरमो लगाईंदा आहियूं त अखियूं केॾी चमकी वेंदियूं आहिनि न, मतलब थोड़ी पूरे शक्ल में अखियूं हिकदमि रोशनी वधंदी आहे अखियुनि जी, ऐं नज़र बि ईंदियूं आहिनि, थोड़ी सुठियूं बि लॻदियूं आहिनि। परमात्मा इहो ज्ञान जो सुरमो निराकार आत्मा खे थो ॾे, जंहिंसां आत्मा जगे थी, आत्मा में वापसि खां वो रोशनी थी वधे, जंहिंसां आत्मा खुद जी स्मृति, खुद जी उन ज्ञान स्वरूप ठही करे, गुण स्वरूप ठही करे, शक्ति स्वरूप ठही करे शरीर सां जॾहिं कर्म कराईंदी त हुनजे जीवन में सुख शांति ईंदो। त परमात्मा ये सुरमो 3 अख ते लॻाए करे सॼो अज्ञानता जो अंधेरो जेको आहे उनखे ख़तम थो करे। ठीकु आहे? तमामु सुठो।